अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंझोरो भरिसां कार ऐं ट्रक में टक्कर थियो आहे। हादसे में हिकु ॼणो फौत थी वियो, 2 ॼणा ज़ख़्मी भी थिया आहिनि। नवाबशाह सांगड़ रोड ते सिंझोरो मोड़ वटि हादसो पेश आयो आहे। हादसे में कार सवार कादिर बख्श कीरियो फौत थी वियो, 2 ॼणा ज़ख़्मी थिया। फौती ऐं ज़ख़्मियुनि जो ताल्लुक़ टंडो मिठा ख़ान सां ॿुधायो पियो वञे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंझोरो भरिसां कार ऐं ट्रक में टक्कर थियो आहे। हिकु ॼणो फौत, 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। नवाबशाह सांगड़ रोड ते सिंझोरो मोड़ वटि हादसो पेश आयो आहे। हादसे में कार सवार कादिर बख्श कीरियो फौत ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। फौती ऐं ज़ख़्मियुनि जो ताल्लुक़ टंडो मिठा ख़ान खां ॿुधायो पियो वञे। ख़बर ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे, सिंझोरो भरिसां कार ऐं ट्रक में टक्कर थियो आहे। हादसे में 1 ॼणो फौत थी वियो, 2 ॼणा ज़ख़्मी भी थिया आहिनि। नवाबशाह सांगड़ रोड ते सिंझोरो मोड़ में हादसो पेश आयो आहे। हादसे में कार सवार कादिर बख्श कीरियो फौत थी वियो, 2 ॼणा ज़ख़्मी भी थिया। फौती ऐं ज़ख़्मियुनि जो ताल्लुक़ टंडो मिठा ख़ान सां ॿुधायो पियो वञे।